सिंधी अदबी संगत शाख चीलिहार जी जनरल बॉडी जो इजलास सिंधी अदबी संगत ज़िले राब्ता सेक्रेटरी चमन R3 जे राब्ते ऐं तावन सां सिंधी अदबी ज़िले थरपारकर जे अॻूणे राब्ता सेक्रेटरी गोबन चीलाणी जी सदारत में थियो। चमन R3 हिक ई वक़्तु सिंधी अदबी संगत शाख मिठी डी इलेक्शन हुजण करे चिलिहार पहुची न सघियो, पर हू बर वक़्तु सिंधी अदबी संगत शाख चिलिहार सां पिण राब्ते में रहियो। गॾजाणीअ में शाख जे सेक्रेटरी जीवन चेलिहारिए, जॉइंट सेक्रेटरी गोविंद गुल, काउंसलर मिठूमल परमार, खजांची घनश्याम रासाणी, ऑडिटर दिलीप जयपाल, रांझन राठौड़, मुश्ताक कासवाणी, नंदलाल रोहेल, दौलत मोताणी शिरकत कई। सालियानी कारकर्दगी रिपोर्ट के सभिनी मेंबरनि पारां मंज़ूर कयो वियो ऐं कारकर्दगीअ ते सभिनी शरीक दोस्तनि पंहिंजा पंहिंजा राया ॾिना। गोबन चीलाणी जी सदारत में शाख जे मेंबरनि यकराए सां मुख़्तलिफ़ उहिदनि ते पंहिंजियुनि ज़िम्मेवारियुनि जी चूंड कई। साल 2025 ऐं 26 जे आयल नई बॉडी में सेक्रेटरी मुश्ताक कासवाणी, जॉइंट सेक्रेटरी मिठूमल परमार, काउंसलर जीवन चिल्हारियो, ऑडिटर दिलीप जयपाल, खजांची घनश्याम रासाणी ऐं कारोबारी कमेटी जा मेंबर नंदलाल रोहेल, गोविंद गुल चूंडिया विया। इजलास की सदारत कंदे गोविंद चीलाणी शाख जे अॻूणी बॉडी जी कारकर्दगी खे साराहियो ऐं नई बॉडी जे लाइ पिण नेक ख़्वाहिशुनि जो इज़हार कयो। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुचे।